नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरियारोड में खबर ॾींदा हलूं त पीटीआई जी आफिस में तालका उहदेदारन ऐं कारकुनन जो अहम इजलास थी गुज़रियो। इजलास जी सदारत पीटीआई ज़िले सदर सरदार इरशाद अली सांद कई, जंहिंमें तंज़ीम साज़ी ऐं शहर जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हि ॿोल्हि कई। इन मौक़े ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले सदर इरशाद सांद चयो है त कुछ ॾींहं अॻु भरियारोड जे शहरनि ऐं पीटीआई जे कारकुनन फर्जंद अली कीरियो, फ्याज़ कीरियो, प्रेस क्लब भरियारोड जो सदर अदिल गुल उमरानी ते एसडीओ सीपको भरिया बशीर अहमद जुणे जो ड्यूटी एक्ट आफिस में भंजडा समेत सरकारी कागज़ साड़न जो कूड़ो केस भरियारोड थाने ते दाख़िल करायो वियो, जेको केस सरासर कूड़ ते ॿधल हो। हिन सॼे मसइले बाबति मां एसी नौशर फेरो सां संदसि आफिस में ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियूं दौरान एसडीओ भरिया बशीर जुणे जे पंहिंजी ग़लती मञींदे माज़रत करे छॾी आहे ऐं केस तां हथ खणण जो वाइदो कयो, जॾहिं त शहर जी लोडशेडिंग वारे अहम मामले ते पिण ॻाल्हियूं थियूं आहिनि। भरियारोड जा शहरी बिजली जे 12 खां 16 कलाक जी लोडशेडिंग खां सख़्त परेशान ऐं शहर जे केतिरनि ई वार्डन में बिजली जा ट्रांसफार्म पिण सड़ियल आहिनि, जंहिंजी पिण एसी नौशर फिरोज पारां ख़ातिरी कराई हुई। इजलास में ज़िले नायब सदर आमिर आराई, तालका भरिया सिटी सदर मुमताज़ अली बिरोई, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मखदूम वसीम, प्रेस क्लब भरियारोड ऐं ॿिया उहदेदार पिण मौजूद आहे। इजलास जे आख़िर में कारकुन ऐं शहरनि पारां सरदार इरशाद सांद खे हार पाराए ख़ुशी जो इज़हार कयो। केतिरनि ई शहरनि पीटीआई में शमूलियत जो ऐलान कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।